अल्लाह साईं ॾाढो निमाणो अर्ज़ इमामुल अंबिया साईं जी मदह ऐं सदा चई कौसर जी अता जंहिंखे ख़ुदावंद कई आ कौसर जी अता जंहिंखे ख़ुदावंद कई आ उन साहिब लौलाक जे लाइ दुनिया ठही आ सो अबर करम मेहर ज़िया ख़तम नबी आ सो अबर करम मेहर ज़िया ख़तम नबी आ इहा ॻाल्हि सची ॻाल्हि सची ॻाल्हि सची आ इहा ॻाल्हि सची ॻाल्हि सची ॻाल्हि सची आ अल्लाह अल्लाह रखियो सोहणे जो ख़ुदि नाम मुहम्मद चुमजी था वञनि चपड़ा वठण नाम सां अज़ ख़ुदि अल्लाह रखियो सोहणे जो ख़ुदि नाम मुहम्मद चुमजी था वञनि चपड़ा वठण नाम सां अज़ ख़ुदि हा इश्क़ इताअत में तासीर वॾी आ इहा ॻाल्हि सची ॻाल्हि सची ॻाल्हि सची आ कौसर जी अता जंहिंखे ख़ुदावंद कई आ उन साहिब लौलाक जे लाइ दुनिया ठही आ सो अबर करम मेहर ज़िया ख़तम नबी आ इहा ॻाल्हि सची ॻाल्हि सची ॻाल्हि सची आ जंहिं पाक जिस्म ते न कॾहिं मखे हुई वेठी उन मीर मुनवर जा चुमे कदम पई धरती जंहिं पाक जिस्म ते न कॾहिं मखे हुई वेठी उन मीर मुनवर जा चुमे कदम पई धरती ऐं ॾाची बिडुबिरी थी वेहण साण तिखी आ ऐं ॾाची बिडुबिरी थी वेहण साण तिखी आ इहा ॻाल्हि सची ॻाल्हि सची ॻाल्हि सची आ कौसर जी अता जंहिंखे ख़ुदावंद कई आ उन साहिब लौलाक जे लाइ दुनिया ठही आ सो अबर करम मेहर ज़िया ख़तम नबी आ इहा ॻाल्हि सची ॻाल्हि सची ॻाल्हि सची आ ईमान रखी जेके मोहम्मद ॾे अचनि पिया असहाब थी जन्नत जी बिशारत से वठनि पिया ईमान रखी जेके मोहम्मद ॾे अचनि पिया असहाब थी जन्नत जी बिशारत से वठनि पिया रज़ी अल्लाह जे मिसदाक जी तयीन चिटी आ इहा ॻाल्हि सची ॻाल्हि सची ॻाल्हि सची आ कौसर जी अता जंहिंखे ख़ुदावंद कई आ उन साहिब लौलाक जे लाइ दुनिया ठही आ रिवायत में ईंदो आहे त जंहिं हिकिड़ो सेकंड में ईमान खां पोइ पंहिंजे अख सां मुस्तफ़ा जो दीदार कयो अल्लाह ताला उन जे मथां जहन्नम जी ॿाहिरि इनखे चइबो आहे सहाबी उनखे चइबो आहे जंहिं हिकिड़ो ज़रड़ो हिकिड़ो थोरो वक़्तु बि ईमान जे हालत में इमामुल अंबिया साईं जन जे चेहरे अनवर जी ज़ियारत कई या इमामुल अंबिया जी अखियुनि को नाबीनो इमामुल अंबिया जी महफ़िल नसीब थियसि हिकिड़ो ज़रड़ो हिकिड़ो सेकंड इमामुल अंबिया जे महफ़िल में पहुतो अखियूं त न थियसि पर ईमान सां मुस्तफ़ा जी महफ़िल नसीब थियसि इन माण्हू तो जहन्नम जी ॿाहिरि इहो आहे सहाबा जो मक़ाम तॾहिं बुज़ुर्गनि लिखियो आहे त हेठों ॻाल्हियूं केतिरियूं बि इख़्तिलाफ़ जूं अचनि जॾहिं सहाबा ते अचे त ईमानी तक़ाज़ा इहा आहे त माण्हू ख़ामोश थी वञे ईमानी तक़ाज़ा इहा आहे त ख़ामोश थी वञे छो अलाह जे रसूल फरमायो त मुंहिंजे मामले में मुंहिंजे सहाबा जे मामले में अलाह खंड खुतबे में इमाम साहब पढ़े पियो अल्लाह अल्लाह फी असहाबी ला तत्तखिदुहुम मिन बादी गरदा फमन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम वमन अबगदहुम फबुगदी अबगदहुम पाण चवनि था अल्लाह खां मुंहिंजे सहाबा जे बारे में ड्रिजो मथां पंहिंजी तबो ऐं पंहिंजे अकुल जे आहार थी करे सहाबा ते लान तान कयो ख़बरदार मुंहिंजे सहाबा जे भारत
मदा मुंहिंजे साहब जे मुतालिक़ हुजो छो त जे सहाबा खे तव्हांखे नफ़रत थी ॼण मां मोहम्मद करीम को नफ़रत थियव जे सहाबा सां तव्हांजो प्यारु आहे त मां मोहम्मद करीम जे करे प्यारु आहे उहो सिंधीअ में चवंदा आहिनि न सिंधीअ में चवंदा आहिनि त पोइ जंहिं यार जे पार खे न सुञातो उन यार खे न सुञातो तंहिंजे करे ख़बरदार सहाबीअ जो नालो अची वञे त माण्हू ख़ामोश ईमानी तक़ादाई आहे शाइर इस्लाम जो चई ईमान रखी जेके मोहम्मद ॾे अचनि पिया असहाब थी जन्नत जी बिशारत से वठनि पिया रिवायत में ईंदो आहे त हलंदड़ जंग में हिकिड़ो शख़्स अची नबी साईं जे आॾो पहुची वियो अर्ज़ु कई त या रसूल अल्लाह मूंखे कलमो पढ़ायो ईमान मान साईं जन कलमो पढ़ायो हाणे अर्ज़ु कई त या रसूल भला जेकॾहिं मां काफ़िरनि सां लड़ा ऐं शहीद थी वञा त मुंहिंजी जा पाण फरमायो त तुंहिंजी जन्नत अञा ईअं हुयो त होॾो काफ़िरनि ॾों हिकिड़ो तीर जो आयो त सिधो अची उन खे लॻो हुन वीचारे कुझु कयो बि कोन इमाम लंबिया फरमायो त जंहिंखे जन्नती माण्हू ॾिसणो हुजे को बि नेकीअ जो कमु कलमे खां सवाइ जेको न थियो उहो हेठि न निमाज़ पढ़ी न हज कई न रोज़ो रखी न ज़कात कई न ख़ैर ख़ैरात कई मुस्तफ़ा जी महफ़िल नसीब थी अखियुनि सां मुस्तफ़ा जो दीदार करे मुस्तफ़ा जे हथ ते कलमो पढ़ी कलमे पढ़ण सां शहीद थियो साईं जन फरमायो को बि ॿियो नेकीअ जो अमल न कई अलाह ताला हिनखे डायरेक्ट जन्नत में मोकिले छॾियो इनखे ईमान रखी जेके मोहम्मद ॾे अचनि पिया असहाब थी जन्नत जी बिशारत से वठनि पिया रज़ी अल्लाह जे मिसदाक क़ुरान थो चए रज़ी अल्लाह अन्हुम व रज़ू अन्हु मां मोहम्मद जे जमात खां राज़ी उहे बि मां अलाह खां राज़ी भला ईअं चया त मां राज़ी थी मां राज़ी थियुमि अलाह थो चए त न छड़ो मां त राज़ी थियुमि मोहम्मद जे जमात खां पर मोहम्मद जी जमात बि मां अलाह खां राज़ी थी विया मां अहिड़ो मोहम्मद करीम ॾिनो मां ईमान रखी जेके मोहम्मद ॾे अचनि पिया असहाब थी जन्नत जी बिशारत से वठनि पिया रज़ी अल्लाह जे मिसदाक जी तायीन चिटी आहे इहा ॻाल्हि सची ॻाल्हि सची ॻाल्हि सची आहे जंहिं ॾींहं ताईं रूह ऐं दिलि आहे ज़ुबानी सैफुल्ला कंद में दोस्त जी पयो मदह बयानी जंहिं ॾींहं ताईं रूह ऐं दिलि आहे ज़ुबानी सैफुल्ला कंद में दोस्त जी पयो मदह बयानी सैफुल्ला कंद में दोस्त जी पयो मदह बयानी हाले जवी तारीफ़ सां तस्कीन मिली आहे हाले जवी तारीफ़ सां तस्कीन मिली आहे इहा ॻाल्हि सची ॻाल्हि सची ॻाल्हि सची आहे